अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं यहाँ मोहम्मद और खास कर अज आऊं आवां सां हिकु अहम टॉपिक ते ॻाल्हि ॿोल कयो। मुंहिंजो टॉपिक आहे साफ़ पाणी। चंबड़ शहर जी बदकिस्मती आहे जो जड़ जो पानी खारो आहे। 50,000 आबादी रखंदड़ चंबड़ शहर, 50,000 आबादी रखंदड़ चंबड़ शहर खे जेको पाणी मुयसर थी रहियो आहे वाटर सप्लाई जी सूरत में, उन पानी में भी जानवरनि जी गिलाज़त शामिल है। एक बासर मानू उन वाटर सप्लाई ते माल जो वाड़ो ठाहियो वेठो है। उन जे माल जे वाड़े में मेयूं, गॾायूं, बकरियूं, रिढूं ॿधल आहिनि। उन जानवरनि जी गिलाज़त वाटर सप्लाई जे पानी में शामिल थिए थी। उहो पानी 50,000 आबादी रखंदड़ चंबड़ शहर जे वासियुनि खे मुयसर थी रहियो आहे। पब्लिक हेल्थ इंतज़ामिया जी नाअहली जे करे उन बासर माण्हू खे छूट मिलियल आहे। आउं DC टंडो लायर ऐं पब्लिक हेल्थ इंतज़ामिया खां मुतालिबो थो करियां त ऐं उन बासर माण्हू खां कब्ज़ो ख़ाली करायो वञे ऐं चंबड़ वासियुनि खे साफ़ पाणी मुयसर कयो वञे। अदा ये वाटर सप्लाई है जी ते हिन में माल बधो पियो आहे। वाटर सप्लाई है जी हिन में माल बधो पियो आहे। तव्हां लाइव ॾेखारियो। वाटर सप्लाई है असांजो पाणी पीअण जो वाटर सप्लाई आहे। वाटर सप्लाई है जॾहिं पाणी पीऊं था असीं ऐं माल बधो पियो आहे। हिते केरु हिन खे चवण वारो कोन्हे। वाटर सप्लाई अंदर बिल्कुल ही 5-6 महीना थी विया आहिनि। माल ॿधो पियो आहे। माल पानी भी पिए तो, पेशाब भी करे तो। ये असांजी वाटर सप्लाई आहे इंतज़ामिया कुछ ही कोन थी। अस्सलाम वालेकुम जी, मुंहिंजो नालो मोहम्मद उस्ताद सोशल वर्कर आहियां। जीअं त ही ॾिसो था तव्हां लाइव वाटर सप्लाई पानी पीअण जो वाटर सप्लाई आहे। वाटर सप्लाई में माल ॿधो पियो आहे। वाटर सप्लाई माण्हू पानी पीअनि था। ये चंबड़ जो शहर जो वाटर सप्लाई है। तव्हां लाइव ॾेखारे रहिया आहियूं मंज़र। चवण वारो ई कोन्हे को। ॾिसी रहिया आहियो तव्हां वाटर सप्लाई अंदर लाइव इंतज़ामिया आहे। ॾिसो पिया वाटर सप्लाई आहे। तालो लॻो पियो आहे। लाइव मंज़र ॾिसी के रहिया आहियो तव्हां वाटर सप्लाई आहे। तव्हांजो लाइव मंज़र ॾेखारे रहियो आहियां वाटर सप्लाई जो। बकरियों मुटंदियों आहिनि हिन में। ख़बर कान्हे कंहिंजी। हाणे तव्हां ॾिसी सघो था वाटर सप्लाई आहे। असांजे पाणी पींदी आहे। माण्हुनि खे पाणी पीअंदा पिया ये वाटर सप्लाई है।
वाटर सप्लाई है। वाटर सप्लाई है पाना चाहिए गड़े लगे गड़े पे खाली पड़े बड़ी अंतमा प्लांट सीधा को रहा गाड़ी जी रहे हो आप भाई जान चला है बजी रहे हो ये हीरो अल्लाह तैयार है मुसा इंतजाम के चलते सेना ने खिलाफ कानूनी कार्रवाई की हुई है जो वेड़ ला तैयार है इंतजाम चाहे ही होंगी इन्होंने वेड़ ला तैयार है मुसा गाड़ी उड़ी मुझे पैसा लगवा है वो पानो और धनी बिठा है जो रहती रहा इसी रहे तो देते हो ले तो ऐसा हाल है जान चला या वो पजी चल जाना है वेला तैयार तो है देखा रहा मंजर ये हम ड्राइवर तैयार हो साथी आ बजी हुए हैं पंजाबी जो मुझे गाड़ी का है थोड़ा सा पंजाबी जो मुझे गाड़ी का है